ओम शांति। हाणे असां बाबा खे याद था करूं। मां आत्मा प्रकृति जी विच में वेठी आहियां। निराकार रूप में बाबा खे याद करो। मन में कोई भी ॻाल्हि हुजे बाबा खे ॿुधाए छॾो। ओम शांति। अज मिठा मिठा शिव बाबा ब्रह्मा के चंद द्वारा से मीठे मीठे बार बाबा जी का पंहिंजी शुभ भावना रखी करे असां पंहिंजो कर्म कंदा। कॾहिं कॾहिं माण्हू सोचदा आहिनि कि असांजी त कोई ॿुधे ई नथो त चई करे छा करूं, पर उहो मन में सोचदा रहियूं। या तो सोचो न या तो छॾे ॾियो। या अगर मन में घड़ी घड़ी अचे तो पंहिंजी शुभ भावना द्वारा मन में सुठो सोचे करे असां उन माण्हू खे चई छॾूं। या नथा चई सघूं त भॻवान खे चई छॾो। छोकी परमात्मा खे त भॻवान खे त सभु यादि कनि न, भले भॻवान जो परिचय न हुजे। तव्हां चओ था भॻवान हिकु आहे, भले तव्हां अलॻि अलॻि रीति भॻवान खे यादि था करो। अलाए काथे कहिड़ी मूर्ति जे अॻियां कहिड़े भॻवान जे रूप जे अॻियां तव्हां कुझु चओ था, अलाए कीअं कीअं द्वारा तव्हांजी इच्छा पूरी थी थी वञे। त भले तव्हां केतिरा बि नाम रूप भॻवान जा ठाहे छॾो, आहे त उहो निराकार परम पिता परमात्मा। भले तव्हां चओ असां मंदर वेंदा आहियूं, गुरुद्वारे वेंदा आहियूं, मस्जिद वेंदा आहियूं, असां साईं वटि वेंदा आहियूं, जाॾे बि वञो सभिनि जी पुकार मथे ई वेंदी आहे, मथे परम पिता परमात्मा। तो समझदार व्यक्ति के जो डायरेक्ट मथे भगवान खे यादि करे, हेॾे होॾे न भटके। अॼु माण्हू अधु त हिन करे थकी पईंदो। अॼु माण्हू भक्ति कंदो आहे न, उनमें बि थकावट थींदी। तो माण्हू पाठ करे, पूजायूं करे, व्रत जप नेम करे, मूर्तियुनि खे स्नान कराए, श्रृंगार कराए, भई भॻवान जी भक्ति करो, हुनजे नाम जा व्रत रखो त शक्ति मिलणी खपे न। थकावट छो थी थिए? अॼु माण्हू थोरो बि पाठ कंदो या अमृत वेला कंदो या आरतियूं आदि कंदो त थकी पईंदो न। व्रत रखंदव, सोचदव असां सॼी बुख में रहंदासीं, त माण्हुनि ने सम्झाए ॾिसो। ये सब अंधश्रद्धा थींदी। अरे शरीर के भोजन खपे, असां चओ न असां भॻवान खे ख़ुशि करण लाइ, भॻवान खे राज़ी करण लाइ सॼो शरीर खे रोटी न ॾींदासीं त इहे बेसमझी जे कम आहिनि। छोकी असांखे सम्झ न आहे भई शक्ति कंहिंखे खपे, आत्मा खे खपे। त आत्मा खे भोजन न ॾियो न, आत्मा खे कहिड़ो भोजन न ॾियो, फालतू वीचारनि जो भोजन न ॾियो रोज। त तव्हां में आपे ई शक्ति भरिजी थी वेंदी। परमात्मा खे यादि करो। तव्हां पंहिंजे शरीर खे भोजन नथा ॾियो, लेकिन शरीर खे त भोजन शक्ति थोरी खपे भॻवान सां। शरीर जे लाइ त भोजन आहे, उहो हुनखे शक्ति ॾींदो जेतिरो खाईंदो। लेकिन भॻवान खे असां छो यादि कंदा आहियूं? छोकी असांजी आत्मा खे शक्ति खपे। त अॼु तव्हां पंहिंजे शरीर खे भोजन न खाराए करे आत्मा में शक्ति कीअं भरे सघंदा आहियो? कुझु बि करो, तव्हां केतिरा बि पाठ पढ़ो, केतिरा बि कीर्तन पढ़ो, केतिरा बि सत्संग आदि करो, पर आत्मा खे शक्ति खपे त आत्मा सत्संग में रहे न, आत्मा कीर्तन करे न, आत्मा भॻवान जो नाम जपे न। लेकिन तव्हां त शरीर सां ई जपो था, तव्हां त शरीर ई तव्हांजो त शरीर ई नाम थो जपे, शरीर खे बुखो था रखो, शरीर खे स्नान पाणी आदि करायो था। छोकी एतिरी असां में सम्झ न आहे कि असां आत्मा और शरीर ॿ आहियूं, ऐं भॻवान खे यादि करण सां तुंहिंजी आत्मा में शक्ति वधंदी। आत्मा शक्तिशाली हूंदी त उहो शरीर खे आपे ई हलाए सघंदी न। त पहिरियों शक्ति कंहिंखे खपे? आत्मा खे। इन करे सुबुह सुबुह जो उथी करे माण्हू भॻवान खे यादि कंदो आहे। छो? छोकी आत्मा ई त सॼो ॾींहुं शरीर खे हलाईंदी न।
आत्मा में ही मन बुद्धि संस्कार है। आत्मा जी बुद्धि ठीक हूंदी, मन सुठो हूंदो, तॾहिं त वो शरीर सां सुठा कर्म कराए सघंदी न। असांखे सुबुह सुबुह जो या ॾींहं में कॾहिं बि सिर्फ़ सुबुह जो ई नियम न, असांखे हर कर्म कंदे परमात्मा खे यादि कयूं। हीअं असांखे तप करणो। असांखे आत्मा सॼो ॾींहुं बुख में रहणो। कहिड़ी बुख में रहणो? फालतू न सोचण। तव्हां मन खे फालतू ॻाल्हियूं ॾींदा आहियो न, उल्टो सुठो ॾिसंदा आहियो, ॿुधंदा आहियो, ॻाल्हाईंदा आहियो, त मन फालतू सोचंदो रहंदो। त इहो व्रत रखो। अर्थात आत्मा खे कोई भी अहिड़ी चीज असां अखियुनि सां न ॾिसूं, कननि सां न ॿुधूं, कर्म न करूं, या कोई भी अहिड़ो वेड़ो वीचार मन में न अचे जो फालतू आहे, जो कम जो न आहे, जंहिंसां मुंहिंजे जीवन में कोई संबंध ई न आहे, अहिड़ो वीचार असां न सोचूं। इहो व्रत रखणो आहे। असां पुराणे दुख जी ॻाल्हियूं न सोचूं सॼो ॾींहुं, इहो व्रत रखणो आहे। भई माण्हू शरीर खे बुख लॻंदी आहे त ध्यानु ॾींदो आहे न, भई न असांखे कुझु खाइणो न आहे। घड़ी घड़ी पाण खे यादि ॾियाराईंदो आहे, बुख लॻंदी आहे त कुझु अहिड़ो चीज खाई सघंदो आहे जो व्रत में खाइण खपे। उहो ई बाबा चए थो, सॼो हर घंटे पंहिंजे मन ते पहिरो ॾियो, पंहिंजे शब्दनि ते ध्यानु ॾियो, पंहिंजे कर्मनि ते ध्यानु ॾियो। इहो व्रत रखंदव त तव्हांजी आत्मा में शक्ति वधंदी। बाबा चवंदा ॾिसो, माण्हू रोज अगरबत्ती जलाईंदा। हाणे रोज कहिड़ी अगरबत्ती जलाईंदा? सुठे गुणनि। असां में न सभिनि खे असांजे मुख सां सदा सुठा बोल निकल, सोच सदा सुठी, कर्म सदा सुठा। असांजी सोच जी खुशबू सॼे घर में फैले, असांजे सुठे बोल जी खुशबू सदा सॼे घर में फैलजे, असांजे सुठे कर्मनि जी खुशबू घर में फैलजे। कीअं थींदो आहे? बाक़ी मूर्ति रखण सां, दियो जलाइण सां, अगरबत्ती जलाइण सां जो यथार्थ अर्थ इहो, मूर्ति अर्थात पंहिंजे मन मंदिर में मन खे पंहिंजो मंदिर ठाहियो। अर्थात मन खे स्वच्छ रखो। मन में कोई बि अहिड़ो वेड़ो वीचार कंहिंजे लाइ बि न हुजणो। उन मन में परमात्मा जी यादि ठहरी सघे। तव्हां रोज कहिड़ा फूल चढ़ायो? सुठे संस्कारनि जा। असांजे हर बोल कर्म द्वारा माण्हुनि जी खुशी थिए, माण्हुनि खे सिखण लाइ कुझु मिले, अहिड़ो फूल चढ़ायो। असां अहिड़ा कर्म करो। अगरबत्ती भी अहिड़ी जलायो जिसां असांजे हर संकल्प सां असांजो हर संकल्प घर में फैलजे। सोच जिसो सॼो ॾींहुं घर में कहिड़ो सोच तव्हां सॼो ॾींहुं तव्हांजे घर में रहे। सुबुह सुबुह जो उथी करे बाबा खे यादि करे कहिड़ो संकल्प कंदव? मां शांत आत्मा आहियां, सुखी आत्मा आहियां, शक्तिशाली आत्मा आहियां, मां सदा निर्भय आत्मा आहियां, मां परमात्मा जो ॿार आहियां। इहा अगरबत्ती जलाइण त सॼो ॾींहुं सोचता न, विच विच में बि सोचो। ॾिसो तव्हांजे घर में न शांति जी किरणियूं, शक्तिशाली किरणियूं, खुशी जी किरणियूं, प्रेम जी किरणियूं फैलजियूं। जे अगरबत्ती जी वो धुओं फैलंदो न, ये रोज सुबुह जो उथी करे या विच विच में चओ मां शांत आत्माएं, हिते सभी शांत आत्माएं रहेंगे, सभी सुखी आत्माएं आहिनि, या मां चओ या सभिनि जे लाइ चओ। त परमात्मा तव्हांजे द्वारा तव्हांजे घर में ये खुशबू फैलाईंदो। और ध्यानु रखो, सॼो ॾींहुं असां उल्टो सुल्टो सोचे करे घर जी खुशबू खे बेकार ख़तम न करो। फलाणे फोन ते माण्हू अॼुकल्ह कलाक फोन ते थो ॻाल्हाए, कहानियूं त उहे ई आहिनि।
हर माण्हू जे जीवन में उहे कहानियूं हलनि थियूं। त बाबा चवनि था ॾिसो हर हिक जे जीवन में उहे ॻाल्हियूं आहिनि। त कलाक में कंहिंजे रामायण ॿुधण जो मतिलबु छा आहे? चाहे तव्हांजी माउ हुजे, चाहे भाउ हुजे, भेण हुजे, कोई बि हुजे, हर हिक जो पंहिंजो पंहिंजो हिसाब किताब। अॼु तव्हां चओ मुंहिंजी माउ सां, मुंहिंजी भेण सां, मुंहिंजी धीअ सां ईअं थियो, त तव्हांजी धीअ तव्हांजी माउ जे अंदर जो आत्मा उहो स्वर्ग मां थोड़ी, स्वर्ग वारी थोड़ी स्वर्ग मां आई आहे। लेकिन हाणे त सभिनि जा ई स्वभाव संस्कार ख़राब थी विया न। तव्हांजी माउ चइण सां हिनजो मतिलबु थोड़ी की तव्हांजी माउ कोई देवी थी वई। तव्हांजी माउ जे अंदर भी जो आत्मा आहे हुनमें भी त विकार बुरायूं हूंदियूं। उहा आत्मा भी त कुछ त बुरा कर्म कंदी हूंदी न। चलो हिन जन्म में न पहिरें जन्म में कयो, हिन जन्म में तव्हां चओ मुंहिंजी माउ आई, पर अगर तव्हांजी माउ बीमार थी थिए, दुखी थी थिए, परेशान थी थिए, तव्हांजी माउ खे कोई परेशान थो करे, त जरूर उहा आत्मा हिन या पिछले जन्म में अहिड़ा कर्म करे आई आहे। हिनमें न त न करे आई आहे न, आहे त उहो भी आत्मा। भले उन आत्मा उन शरीर सां तव्हांखे जन्म ॾिनो अथई। असां आत्माउनि खे उन्हनि हिकु शरीर ॾिनो, इहा भी ॾाढी वॾी ॻाल्हि आहे। लेकिन इन जो मतिलबु इहे थोड़ी की उहा आत्मा भले तव्हांजी माउ आहे ऐं ॿियनि जी ग्लानियूं करे, ॿियनि जो बुरो करे ऐं तव्हांजे लाइ सुठी रहे, इहे त न थींदो न। ग़लति त ग़लति ई थींदो, चाहे माउ आहे, चाहे पीउ आहे, चाहे भेण आहे, चाहे भाउ आहे, चाहे पति आहे। अॼु माण्हू पति कुछ भी करे न, मुंहिंजो पति भी भॻवान आहे जो भॻवान। भॻवान त सभिनि जो सुठो कंदो आहे। त इहा ॻाल्हि कंहिंखे बि भॻवान चइण खां पहिरियों न इहा सोचजो भई भॻवान अर्थात सभिनि खे सभु हुनखे मञण वारा। ईअं ई कंहिंखे भॻवान टाइटल ॾियण इहे भी पाप आहे। अॼु तव्हां चओ था मुंहिंजा माउ पीउ भॻवान आहे, मुंहिंजा गुरु भॻवान आहे, मुंहिंजो पति परमेश्वर आहे, केॾो वॾो पाप था करो। तव्हांजो पति विकारी, गारू ॾियण वारा, गाड़ी त ॾींदा ई आहिनि, विकार में त विया ई आहिनि, तॾहिं त ॿार पैदा कया अथनि। त भॻवान अर्थात जो अशरीरी अजन्मो, कॾहिं विकार में हुन कॾहिं पंहिंजो शरीर ई नथो थिए, एतिरी शुद्ध आत्मा खे असां कीअं चई सघंदा आहियूं कि भॻवान आहे? असांजा माउ पीउ आहे, असांजो पति आहे, असांजो गुरु। तव्हांजे गुरुअनि खे बि त शरीर आहे। गुरु भॻवान अर्थात जेके शरीर हुजे ई न। अॼु माण्हू अगरि चए मुंहिंजो पीउ, मुंहिंजो माउ पीउ, मुंहिंजो पति प्राइम मिनिस्टर, प्रेसिडेंट आहे, माण्हू केस कंदा न कंदा? अगरि तव्हां चओ मुंहिंजा माउ पीउ, मुंहिंजो पति त प्रेसिडेंट आहे, प्रेसिडेंट वॾो हूंदो आहे त तव्हां चओ मुंहिंजे लाइ त इहे ई प्रेसिडेंट आहे, इहे ई प्राइम मिनिस्टर। त बाबा जी तो इहे माण्हू चईंदा न इहे कीअं चई सघंदा आहियो तव्हां? त उहे असां भॻवान जो टाइटल कीअं कंहिंखे ॾेई सघंदा आहियूं? उहो त हिकु ई हूंदो आहे न। हर हिक खे भॻवान थोड़ी चई सघंदा आहियूं। त रोज़ असां पाप करूं था न। हा ठीकु आहे, तव्हांजे माउ पीउ तव्हांखे पालियो अथई, तव्हांखे शरीर ॾिनो अथई, लेकिन अगरि तव्हांजा माउ पीउ बि ग़लति कमु कंदा हूंदा, कंहिंजे लाइ बुरो कंदा हूंदा, त उहे बि ग़लति ई ठहरनि। तव्हांजे लाइ वरी सुठा आहिनि, लेकिन भॻवान जी धर्मराजपुरी जे हिसाब सां त ग़लति ई आहिनि। पाप त पईंदो न, हुननि खे सजा त मिलंदी ई सही। त ग़लति मतिलबु ग़लति, एतिरी शक्ति हुजणी खपे, एतिरी सम्झ हुजणी खपे। न त ॿारनि जे मन में इहे पइजी वेंदो आहे भई मुंहिंजो माउ पीउ जो करे थो उहो सही थो करे, त ॿार बि उहो सिखी वेंदा आहिनि। माण्हू त इहे सेखारींदा आहिनि न माउ पीउ हमेशह सही कंदा आहिनि, पर अॼुकल्ह जा माउ पीउ ग़लति कम बि करनि था। त ॿार ॾिसनि था, अरे माण्हू त चईंदा आहिनि माउ पीउ हमेशह सही कंदा आहिनि, त मुंहिंजो माउ पीउ त हीअं थो करे, त मतिलबु सही था करनि, त उहो बि कल्ह खां उहो करणु लॻी वेंदो। उनखां कोई पुछंदो त कोई मन्दो न कि उहो चए मुंहिंजे माउ पीउ हीअं कंदा आहिनि। त बाबा चए न मनुष्य आत्मा, हर आत्मा असांखे कंहिंखे बुरी दृष्टि सां न ॾिसणु, असांजे मन में कंहिंजे लाइ बुरी भावना न हुजणी खपे।
बुरो वीचार न हुजणो खपे, लेकिन हिन समय ही असांखे परमात्मा सां सर्व संबंध निभाइणा खपनि। भले तव्हांजा माउ पीउ, पति पत्नी, ॿार वग़ैरह सभु आहिनि, चाचा चाची, मामा मामी सभु अथव, लेकिन सर्व संबंध असांखे असली परमात्मा सां ई निभाइणो। उहो ई मुंहिंजो असली माउ पीउ संबंधी। छोकी कॾहिं बि तव्हांजो माउ पीउ बि ग़लति करे सघंदो आहे, कॾहिं बि तव्हांजो पति बि ग़लति करे सघंदो आहे, कॾहिं बि तव्हांजो चाचा मामो इहे ग़लति करे सघंदा आहिनि, कॾहिं बि तव्हांजा ॿार बि ग़लति करे सघंदा आहिनि कुझु। पोइ माण्हुनि खे दुख थो थिए ॾाढो कि मुंहिंजो माउ पीउ ठही करे उन्हनि अहिड़ो कर्म करिया, मुंहिंजा ॿार ठही करे उन्हनि अहिड़ा कर्म करिया, मुंहिंजे मामा चाचा अहिड़ो कर्म कयो। अरे त सभु कलयुग जा माण्हू आहिनि न, कलयुग जी आत्मायूं चाहे केर बि हुजे संबंध में। अॼु गुरु माण्हू ॾिसो, कंहिंजा गुरु बि ग़लति कमु करे वठंदा आहिनि त माण्हुनि खे केॾो दुख थींदो। मुंहिंजो गुरु थी करे उन्हनि अहिड़ो कयो, जंहिंखे मां भॻवान सम्झो। छोकी आई कलयुग पूरी दुनिया, हिन ई समय हर आत्मा खे परमात्मा सां सर्व संबंध निभाइणा ई है। और सच्चो संबंधी हुनखे सम्झणो आहे। भले तव्हां हिन दुनिया में सभु संबंध निभायो था, लेकिन सब कुछ निभाईंदे हुए भी पाण वटि सदा पाण सां गॾु हुन सच्चे संबंधी खे साथ रखंदो न, तव्हांखे कॾहिं बि धोखो न मिलंदो, तव्हांखे कॾहिं बि कंहिं ॻाल्हि जो दुख न थींदो। छोकी भॻवान असांखे इहे त सम्झ ॾियण आयो न कि ॿार कलयुग आहे, केते बि असां भरोसो न करे सघंदा आहियूं, असां केते बि भरोसो न रखी सघंदा आहियूं, असां केते बि विश्वास न रखी सघंदा आहियूं। अगरि हिन समय माण्हू इहे सम्झी विया त दुख खां आप ई मुक्त थी वेंदा न। छोकी काथे काथे माण्हुनि खे इहो बि दुख सताईंदो आहे कि मुंहिंजी हिन ईअं कई, पोइ सालो साल हिन ई दुख में वेड़े, पोइ माण्हू बि हुनखे ॾिसनि, वीचारी सां पति ॾाढो बुरो कयईं, वीचारी सां माउ पीउ ॾाढो बुरो कयईं, वीचारे सां भाउ भेण ॾाढो बुरो कयईं। अरे छाए जो वीचारो आहे कलयुग, कहिड़ा भाउ भेण माउ पीउ सभु नरकवासी आहिनि, सभु नरक जी दुनिया में गोता था खाइनि। त कॾहिं कोई बुरे कर्म जे वश थी वञे, कॾहिं कंहिं बुरे कर्म जे वश थी वञे, त तयार रहणो। भाव चवंदो तयार रहणो। छोकी मां ॾिसो कोई पंहिंजे माउ पीउ जे मथां ॾाढो विश्वास कंदो हुजे, कल्ह हुनखे पतो लॻे त उहो ॿार त वियो वीचारो, जंहिंजो मुंहिंजो विश्वास टुटी पियो। कोई पंहिंजे पति जे मथां ॾाढी विश्वास कंदी हुजे, कल्ह पति धोखो ॾे त चवंदी अरे मुंहिंजे पति मूंखे धोखो ॾेई छॾी, मां हुनखे हिनखे भॻवान सम्झो हुते। अलाए कहिड़ा कहिड़ा रामायण भागवत जूं ॻाईंदा रही। लेकिन परमात्मा त ॾिसो हिन करे भॻवान खे सचो चईंदा आहियूं, छोकी भॻवान असांखे सच ई ॿुधाईंदो, हू कॾहिं बि असांखे कूड़ी ॻाल्हियूं न ॿुधाईंदो। तॾहिं त गीता में लिखल आहे उनखे चईंसि कि हिननि सभिनि खे मार मतिलबु हिननि खे बुझ, मतिलबु हिननि सां संबंध निभाईंदे हुए बि परमात्मा खे पंहिंजो सचो संबंधी मन। छोकी अॼुकल्ह न ये गीता जो जेको ज्ञान आहे न, इहे हर हिक जे मन में हिन समय युद्ध थी हले। ईअं कोई है न कृष्ण अर्जुन के युद्ध स्थान ते गीता न ज्ञान न ॿुधाई। असल में हिन समय हर आत्मा जो मन जेको आहे न हुनमें युद्ध थी हले, ऐं मन में कहिड़ी युद्ध थी हले, अलॻि अलॻि वीचारनि जी। फलानी मूंसां ईअं कई, फलानो अहिड़ो आहे, फलानी मुंहिंजे ॿार सां ईअं कई, फलानी अहिड़ी, अलाए पुराणे ज़माने जी अलाए कहिड़ी कहिड़ी ॻाल्हियूं, अॼु जी त छोड़ो, लेकिन पुराणी ॻाल्हियूं बि माण्हू मन में सोचे करे पोइ उहो घड़ी घड़ी उहो वीचार अचनि था त जीअं युद्ध थी थिए न, मथो भारी छो थो थिए, छोकी तव्हांजे मन में युद्ध थी हले। और हिन ई समय, हिन ई युद्ध स्थान, हिन ई जॾहिं सभिनि जी आत्मा जे मन में युद्ध हलंदी आहे न, छा करूं कीअं करूं, कोई ईअं थो सोचे, कोई छा थो सोचे, तॾहिं परमात्मा अची करे असांखे गीता ज्ञान ॾींदो। कृष्ण गीता ज्ञान न ॿुधाई। अगरि कृष्ण गीता ज्ञान ॾियां
त पोइ हीअं छो लिखल हुजे भई कृष्ण त खे त ख़ुदि जो देह आहे, पोइ ईअं छो चयां कि ख़ुदि जे देह खे भुलिजी करे मूंखे यादि करो। भई कृष्ण के ख़ुदि जो देह आहे ई सही, और गीता में लिखल आहे कि देह जे संबंध धर्मन के भुलिजी करे मूंखे यादि कर। हाणे उहो ख़ुदि जो देहदारी आहे, ॿियनि खे छो थो चए। असल में कृष्ण जे आत्मा जॾहिं 84वां जन्म वरितई न, जॾहिं पंहिंजे 84वें अंतिम जन्म में हुई, हुन समय परमात्मा हुनजे शरीर में आयो। ये गीता ज्ञान कृष्ण न भगवान ॾिनो अथई। तॾहिं गीता में लिखल आहे भगवान वास्ते, कृष्ण भगवान न आहे। भगवान अर्थात जेके पंहिंजो शरीर न आहे। कृष्ण जी आत्मा जे 84वें वारे जन्म शरीर में परमात्मा अवतरित थी करे हुनखे चए थो, कृष्ण जी आत्मा खे बि चए थो, ऐं बाक़ी जेका ॿुधनि था उन्हनि खे बि चए थो कि हे जीव जी आत्मा, तूं ख़ुदि खे भुलिजी वई आहीं, मूंखे बि भुलिजी वई आहीं, तूं हिते खेॾण आई आहीं, तूं परमधाम जी रहण वारी हुई आहीं, हाणे तूं हिते खेॾी खेॾी ख़ुदि खे भुलिजी वई आहीं, तॾहिं त फसी वई आहीं न। असां परमात्मा चई कि हाणे ख़ुदि खे आत्मा सम्झो, मूंखे निराकार रूप में यादि जेतिरो कंदा ओतिरो तव्हां हिन दुनिया में रहंदे हुए बंधननि सां मुक्त थी। भई ॾिसो टीवी में कोई एक्टर पार्ट वॼाईंदो आहे सीरियल में, त उहो बंदिजी थोरी वेंदो हुनखे, त उहो सीरियल ख़तम थी वियो, पंहिंजे पंहिंजे घर सभु जरूरी थोड़ी है भई हुन कॉन्ट्रैक्ट वठंदा आहिनि भई एतिरे साल सीरियल जी शूटिंग हलंदी, एतिरो समय ओतिरो समय पंहिंजी शूटिंग कंदो, हुन खां पोइ फ्री आहे न। ऐं रोज जी शूटिंग करण खां पोइ बि उहो पंहिंजे घर वञी सघंदो आहे न, कोई हुते माण्हू हुनखे पकड़े थोड़ी वेंदा कि न हाणे इहे ई तुंहिंजा माउ पीउ थी। सम्झो कोई पंहिंजे सीरियल में कोई कंहिंजी माउ आहे, पीउ आहे, भाउ आहे, भेण आहे, वो ये थोड़ी चईंदा बस हाणे इहे ई तुंहिंजा माउ पीउ थी। वो तो चईंदा न बस मूंखे पाठ वॼाइणो आहे, बाक़ी असली माउ पीउ संबंधी त मुंहिंजा ॿिया आहिनि। कोई असां हिन सृष्टि ते पाठ वॼाइणा आहियूं, असांजो असली पीउ परमात्मा आहे, असांजो असली घर मथे परमधाम आहे, असां आत्मा आहियूं, ये शरीर असांजो वस्त्र आहे। भगवान चए थो तव्हां काथे फसी आहियो, मुंहिंजो माउ पीउ भाउ भेण ससु मामो काको अलाए का छा में फसी विया आहिनि। ये सभु त ख़ुदि बि आत्मायूं आहिनि। अॼु तव्हांजे माउ पीउ शरीर छॾिणो हूंदो त तव्हांजे लाइ रुकंदा छो? उहा आत्मा वही पंहिंजो शरीर छॾे करे वही पंहिंजो ॿियो पाठ वॼाइण लाइ कोई ईंदी, नयो शरीर वठी करे हुनखे कुझु यादि ईंदो मां पंहिंजी धीअ सां मिली अचां, मुंहिंजे पुट सां मिली अचां, न उहो त पिछले जन्म जो पाठ हुयो। ईअं असां सभु हिते परमधाम निवासी असां आत्मा आहियूं, असांजो पीउ परमात्मा आहे। असां हिते खेल खेॾण आया आहियूं, असां खेल खेल में हिन शरीर जे बंधन में फंदिजी विया आहियूं, हिन माउ पीउ भाउ भेण चाचा मामा काकनि में ई फसी विया आहियूं। माण्हू ॾिसो पहिरियों त माउ पीउ, पोइ भाउ भेण, पोइ टीचर साहेड़ियूं, पोइ पति पत्नी, अलाए केरु केरु काका मामा चाचा घणा संबंधी हेॾे बंधननि में बंधल हुई आत्मा कीअं पढ़ी सघंदी, कीअं पंहिंजो जीवन जी सघंदी सुखी ख़ुशी सां। न अॼु कोई माण्हू ख़ुशि रहण चाहे त पतो लॻो हुनजो चाचो बीमार आहे, हुनजो मामो बीमार आहे, हुनजी दादी शरीर छॾे छॾे वीचारी जी ख़ुशी रहे थी। कोई आत्मा ख़ुशि रहण चाहे थी, लेकिन कॾहिं न कॾहिं कोई काथे तो बीमार थी वञे, कोई काथे था लड़ाई झगड़ा करनि, कोई काथे था घाटो पइजी वञे, कोई काथे बीमार तो थी वञे, कोई काथे एक्सीडेंट तो थी वञे। त अहिड़ी दुनिया में, अहिड़ी बंधन वारी दुनिया में बंद जो केरु आहे? तव्हां ई बंदिजा आहियो। माण्हू खे संबंधी न आहिनि त हाणे संबंधी हूंदे हुजे आजू बाजू अलाए कंहिंखे पंहिंजो संबंधी ठाहे करे हुनजे बंधन में बंदिजा था वञनि। पोइ भॻवान खे यादि था करनि, पंहिंजो असली घर यादि न आहे। भले बाबा चए थो सभिनि सां संबंध रखो, लेकिन कंहिंजे बंधन में न बंधो। याद रखो मां आत्मा आहियां, परमधाम निवासी, हिन सृष्टि ते मां खेल खेॾण आहियां।
खुशी खुशी सा सुबह का रात खेल खेलो, सभिनि सां खुशी से संबंध निभाया। कंहिंजे लाइ बि बुरो न सोचो, जो ॻाल्हि बीती उनखे ख़त्म करे पंहिंजे जीवन में सदा खुश रहो। छा मीठी मीठी सिकी लॻे ॿारनि खे थी माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। संची भी रूहानी माता पिता बाप दादा की यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान आहे कलयुगी वायुमंडल में रहंदे हुए उनजे वाइब्रेशन से सेफ रहण वारा स्वराज्य अधिकारी। स्वर ते राज्य करण सिखो, ॿियनि ते राज्य न करो। फिर पंहिंजे मन बुद्धि संस्कार पंहिंजे स्थूल कर्मेंद्रियनि ते राज्य करण सिखो। जेकी आत्मा पंहिंजे मन बुद्धि संस्कार पंहिंजी स्थूल कर्मेंद्रियनि ते राज्य करण सिखी वेंदी आहे न, वो सदा परमात्मा जी छत्र छाया जे हेठां वेंदी। उनखे कहिड़ो बि व्यक्ति वस्तु आकर्षित न करे सघंदो। वह दुनिया जे कहिड़े वायुमंडल में भी केतिरो भी गंदो वायुमंडल हुजे, लेकिन वो आत्मा सदा पंहिंजे मन बुद्धि संस्कारनि ते कंट्रोल रखी परमात्मा जी छत्र छाया में रही करे सदा सेफ रहे, सदा सेफ रहे। स्लोगन आहे बाबा चवनि था बुरे खे सुठे में बदलण ही उच्च ब्राह्मणनि जी श्रेष्ठ शक्ति है। अॼु माण्हू खे बुरे माण्हू खे या कंहिं बुरे व्यक्ति खे पंहिंजे जीवन मां कढी थो छॾे, मारे थो छॾे, लेकिन ॾिसो जेका कचरे वारी जॻह में वञी करे कचिरो खणंदा आहिनि, हुन कचरे जी चीज खां ॾाढी सुठी सुठी चीजूं ठाहींदा आहिनि। त बाबा चवनि था ॾिसो अगरि असां हुननि खां बि अकुल सिखूं, तव्हां घर में जेतिरा बि ॼणा आहियो, तव्हां अगरि सभिनि जी बुराइनि खे न ॾिसी करे उनमें कहिड़ी सुठी ॻाल्हि आहे, जीअं सम्झो जो कचरे वारी जॻह ते वेंदा आहिनि, अगरि उहे इहो सोचनि भई हिते त कचिरो आहे त उहे वञी वेंदा, उते उन्हनि खे कुझु मिलंदो। त उहे ई तव्हां घर में हिक ॿिए सां हिक ॿिए खे ॾिसजे संबंध निभाईंदी, इहे न ॾिसो कि इहे त क्रोधी कंदी आहे, ये त खराब आहे, ये त पढ़दी ही न आहे, त सॼो ॾींहुं फोन ई ॾिसदी आहे, सॼो ॾींहुं टीवी ॾिसदी आहे, त ॾाढी खराब माई आहे, ॾाढी खराब छोरी छोरो आहे। केर बि हुजे, तव्हांजो पति हुजे, माउ हुजे, पीउ हुजे, भाउ भेण भाभी जो बि आहे, हाणे हुनमें केतिरी बि खराबियूं आहिनि, लेकिन वो हिक मनुष्य आत्मा आहे, वो परमात्मा जो ॿार आहे, हुनमें कोई त सुठी ॻाल्हि हूंदी। जॾहिं माण्हू कचरे वारी जॻह ते वञी करे सुठी चीज खणी करे एॾो कमाइनि था, त तव्हां छा पंहिंजे घर वारनि में उन्हनि में सुठी विशेषता ॾिसी करे जीवन में सुख शांति सां न रही सघंदा आहियो, पंहिंजे घर में सदा सुख शांति न रखी सघंदा आहियो। त बाबा चए थो बुरे खे सुठे में बदिलो, तॾहिं तॾहिं भगवान समझो कि हा तव्हां मुंहिंजा ॿार आहियो, तव्हां में मुंहिंजी शक्ति आहे। छोकी भगवान नर्क खे स्वर्ग ठाहींदो आहे, असां हुनजा ॿार छा पंहिंजी बुराइयूं ॿियनि जी बुराइयुनि खे सुठे में न बदिली सघंदा आहिनि। छा ओम शांति। बाबा खे यादि करो,